बरे सग़ीर जी रूहानी तारीख़ में जेके औलिया अल्लाह इंसानियत मोहब्बत ऐं वहदत जो पैगाम ॾिनो तन में हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जो नालो वॾी इज़त ऐं अक़ीदत सां वरितो वञे थो। हू न रुगो सिंध पर सॼी दुनिया इस्लामी दुनिया जी रूहानी तारीख़ जो हिकु रोशन बाब आहिनि। संदसि नालो हज़रत सैयद उस्मान मरवंदी हो, जॾहिं त लक़ब शहबाज़ कलंदर बाद में इन्हनि खे अता थियो, जंहिंजी माना आहे आज़ाद शाहीन, यानी इहो शख़्स जेको दुनिया जे क़ैदनि खां आज़ाद ऐं इलाही मोहब्बत में बुलंद मक़ाम रखंदड़ हुजे। हज़रत कलंदर लाल शहबाज़ जो असली नालो सैयद उस्मान हो ऐं चवंदा आहिनि त हू इमाम जाफ़र सादिक अलैहिस्सलाम जी औलाद मां हुआ। संदसि विलायत सन 538 हिजरी 1143 ईस्वी में मरवंद नाले हिकु इलाइक़ो मौजूदा ईरान में थी। नंढपण खां ई इल्म, हिकमत ऐं रूहानियत सां अजीब दिलचस्पी रखंदड़ हुआ। इल्म ज़ाहिर सां गॾु इल्म बातिन जी राह में भी इन्हनि कदम वधायो। अरबी, फारसी ऐं संस्कृत ते अबूर हासिल कयो, जंहिं मां ज़ाहिर थिए थो त हू मुख़्तलिफ़ तहज़ीबनि ऐं मज़हब जे इल्मी रिवायतनि सां वाक़िफ़ हुआ। हज़रत कलंदर लाल शहबाज़ नंढी उमिरि में ई क़ुरान मजीद, हदीस, फ़िक़्ह, मंतक़ ऐं फ़लसफ़े में महारत हासिल कई। ॿुधायो वञे थो त हू मुख़्तलिफ़ इल्मनि जा माहिर हुआ ऐं पंहिंजी वक़्त जे वॾनि आलिमनि सां इल्मी मजलिसूं कंदा हुआ। रूहानी तरबियत लाइ ईरान, इराक, हिजाज़, ख़ुरासान ऐं हिंदुस्तान ताईं सफ़र कयऊं। इन्हनि रूहानी सफ़रनि दौरान हू केतिरनि ई औलियानि सां मुलाक़ात कंदा रहिया, जिन में हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह, हज़रत शहाबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैह, हज़रत फरीदुद्दीन गंज शकर रहमतुल्लाह अलैह, हज़रत बू अली कलंदर रहमतुल्लाह अलैह ऐं हज़रत बहाउद्दीन ज़िक्रिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह सां ताल्लुक़ जो ज़िक्र मिले थो। हज़रत शहबाज़ कलंदर पंहिंजो तबलीगी ऐं रूहानी सफ़र दौरान आख़िरकार सिंध जी सरज़मीन ते अची लंघिया। सिंध जो माहौल संदसि दिलि खे वणी वियो, छाकाणि त सिंध हमेशा सूफ़ियुनि, आरफ़नि ऐं दरवेशनि जी धरती रही आहे। चवनि था त हू सेवण शरीफ़ में अची आबाद थिया, जेका अॻेई इल्म ऐं रूहानियत जो मरकज़ हुयो। सेवण में अची इन्हनि इस्लाम, इंसानियत ऐं मोहब्बत जो पैगाम ॾिनो। मक़ामी माण्हुनि में सुधारे, इल्म, इख़लाक़ ऐं रवादारी जी फ़ज़ा क़ाइमु कई। हू माण्हुनि खे ज़ाहिरी इबादतनि सां गॾु दिलि जी पाकीज़गी जो सबक़ ॾींदा हुआ। लाल लफ़्ज़ सिंधी ऐं फारसी में ॻाढ़े रंग लाइ इस्तेमालु थींदो आहे ऐं सूफ़ियुनि वटि इहो इश्क़ इलाही जी अलामत आहे। शहबाज़ यानी आला उॾाम कंदड़ बाज़, जेको दुनिया जे मादी लाॻापनि खां आज़ाद आहे। कलंदर इहो सूफ़ी दरवेश जेको कंहिं ज़ाहिरी ज़ाब्तनि में न बंद पर ख़ुदा सां सिधी राब्ते में हूंदो आहे। इन करे लाल शहबाज़ कलंदर जो मतिलबु थियो इलाही इश्क़ में रंगियल आज़ाद रूह वारो दरवेश। इहो लक़ब हज़रत खे संदसि रूहानी अज़मत ऐं आज़ाद मिज़ाज सबबु मिलियो। हज़रत शहबाज़ कलंदर जो पैगाम ख़ालिस इंसानी मोहब्बत ऐं तौहीद ते ॿधल हो। हू फरमाईंदा हुआ त ख़ुदा सभिनीनि में आहे, तंहिं करे हर मख़लूक वारे सां मोहब्बत करियो। इन्हनि जो फ़लसफ़ो तसव्वुफ़ जी इन्हनि असूलनि ते बीठल हो, जेके इश्क़, इख़लास, कुर्बानी ऐं इंसान दोस्ती खे अहमियत ॾियनि था। हुननि फरमायो त संदसि ख़ानगाह में अमीर, ग़रीब, मुसलमान, हिंदू, सिख ऐं गैर मुस्लिम सभु गॾिजी ईंदा हुआ। हू कंहिं सां बि मज़हब, नस्ल या तबके जी बुनियाद ते फ़र्क़ु न कंदा हुआ। सेवण में हिन सूफ़ी फ़िक्र जी अहिड़ी फ़िज़ा पैदा कई, जेका अॼु ताईं सिंधी तहज़ीब जो बुनियादी जुज़ बणियल आहे। हज़रत शहबाज़ कलंदर जूं केतिरियूं करामतूं मशहूर आहिनि, जंहिंजो ज़िक्र अवामी रिवायतनि ऐं सूफ़ी लिटरेचर में मिले थो। चयो वञे थो त हू पंहिंजे हथनि सां बीमार माण्हुनि खे शफ़ा ॾींदा हुआ, प्यासनि लाइ पाणी पैदा कंदा हुआ ऐं ग़रीब जी मदद कंदा हुआ। संदन करामतनि जो मक़सदु कंहिं ताक़त जो ॾेखाव लाइ न, पर इंसान जी मदद ऐं ख़ुदा जी मेहरबानी जो इज़हार हूंदो हो। कलंदर लाल शहबाज़ जी करामतुनि जो ज़िक्र न रुगो मुसलमाननि पर हिंदुनि ऐं ॿियनि मज़हबनि जे पोइलगनि में बि वॾी अक़ीदत सां कयो वञे थो। इहे बैत सिर्फ़ मज़हबी नारा न, पर वहदत ऐं इश्क़ जी मस्ती जो इज़हार आहिनि, जिन खे सदियूं गुज़रण बावजूद माण्हू वजद सां पढ़नि था। हज़रत लाल शहबाज़ कलंदर सन 673 हिजरी 1247 ईस्वी में सेवण शरीफ़ में वफ़ात कई। संदसि मज़ार मुबारक सेवण में आहे, जेका न सिर्फ़ सिंध पर पूरी दुनिया जे सूफ़ियुनि ऐं अक़ीदतमंदनि लाइ रूहानी मरकज़ बणियल आहे। संदसि उस हर साल जी 18 शोबान मौज़म ते वॾी शान सां मल्हाइबो आहे, जंहिं में लखे माण्हू दुनिया जे कंड कुड़िश खां अची शिरकत कंदा आहिनि। इहो मेलो मोहब्बत, रवादारी ऐं अमन जी अलामती ॾियारो बणिजी वियो आहे। हज़रत लाल शहबाज़ कलंदर सिंध जी सक़ाफ़त ऐं रूहानियत ते गहरो असर छॾियो, हिन धरती ते मोहब्बत, अमन ऐं इत्तेहाद जो पैगाम ॾिनो।